लंडन में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं ॿियनि लीगी अॻवाननि सां मुलाक़ात बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद खाकान अब्बासी चयो त हुकूमत खे कंहिंखां बि ख़तरो न आहे। अयाज़ सादिक ताज़ो थियल वाक़िअनि बाबति बयानु ॾिनो। हुन चयो त अदालत जो जेको फ़ैसिलो हो उन सां मुल्की मईशत ऐं सियासत ते असर पिया। वज़ीर आज़म चयो त जुलाई में इलेक्शन थींदी। स्पीकर जेकी ॻाल्हियूं कयूं उहा संदसि ज़ाती राय आहे। हुकूमत अपनी टर्म पूरी करेगी और इलेक्शन वक्त पर होंगे। यही जमहूरियत की जरूरत है, यही मुल्क की जरूरत है। हुकूमत को कोई किसी से खदशा नहीं है। जो तहफ़्फ़ुज़ात का जिक्र स्पीकर साहब ने किया है वो पिछले 3-4 महीने में जो मामलात हुए हैं, जो 28 जुलाई का कोर्ट का फैसला था, उससे जो मुल्क के अंदर मईशत पर असर पड़ा है, जो मुल्क की सियासत पर असर पड़ा है, उसके हवाले से उन्होंने इंटरव्यू में कोई बात कही है जिसको शायद आउट ऑफ कॉन्टेक्स्ट बयान किया गया। बहरहाल ये उनकी राय है, लेकिन मैं आपको पूरे वसूख से कह सकता हूँ कि इंशाअल्लाह हुकूमत अपनी टर्म पूरी करेगी और इलेक्शन जो है मुकर्रर वक्त पर होंगे। उन मौके ते परॾेही वज़ीर ख्वाजा आसिफ चयो त सियासत में लाहा चाढ़ा ईंदा आहिनि। अञा ताईं स्पीकर वटि कंहिंजी इस्तीफ़ा नाहे पहुती। संदसि चवण हो त जुलाई में चूंडूं थींदियूं, सभिनी खे ख़बर पइजी वेंदी त केरु केतिरे पाणी में आहे। ख्वाजा आसिफ चयो त हुकूमत कमज़ोर न पई थिए, असेंबलियूं पंहिंजो मुदो पूरो कंदियूं। संदसि चवण हो त मुखालफ़त करणु मुख़ालिफ़ धुर जो हक़ आहे। पाक फ़ौज जे कुर्बानियुनि सबबि मुल्क में अमन अमान क़ाइमु थियो।